अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ना आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर आम रिपोर्टां वांदा शेयर कंदासीं सदर जी भट्टियूं खां। सदर जी भट्टियूं में सिंध के मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग जीअंदल फ़कीर कलोड़ो अल मारूफ शहीद बादशाह जो सालियानो 4 ॾींहंनि वारो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। दरगाह के गादी नशीन न्याज़ हुसैन उर्फ नाज़िम कलोड़ो, GD अगवान सैयद गुल मोहम्मद शाह राशिदी, जमील अहमद जोखियो, मोहम्मद मुराद जोखियो, उस्ताद फज़ल मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि पारां दरगाह के खिदमतगारनि समेत मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। उन मौके ते दरगाह के गादी नशीन नाज़िम कलोड़ो जो चवण हो त सिंध सूफ़ियन ओलियान की धरती है जिते अमुन भाईचारे ऐं मुहबत जो दरस मिले तो। हर साल जियां हिन साल भी उर्स मुबारक निहायत अक़ीदत और एतराम सां मल्हायो पियो वञे। जॾहिं त अॼु उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। अॼु मलाखड़े की पहिरीं धमाल हूंदी जंहिंमें सिंध ऐं पंजाब के मल पहलवाननि जा मुक़ाबला कराया वेंदा ऐं 4 ॾींहंनि ताईं सूफ़ी राग रंग जूं महफ़िलूं पिणु करायूं वेंदियूं ऐं मेले में SSP खीरपुर के हुकुमनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु मुकम्मल कराया विया आहिनि त जीअं ही मुहबतुनि जा मेला पुरसकून माहौल ऐं अमन सां कराए सघजनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।